नाज़रीन, हंङورجا ऐं ڀرپاسي वारनि इलाइक़नि में कणक जा ख़रीदारी मर्कज़ न खुलिया, जंहिं करे आबादगार सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर तुनियो। हंङورجا ऐं ڀرپاسي में कणक जो फसल लही मार्केट में पहुची वियो आहे। खुराक खाते जा हंङورجا ऐं रसूलाबाद में कणक खरीदारी सेंटर अञा ताईं खुली नाहिनि सघिया, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। हिन सिलसिले में आबादगारनि ऐं हारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति ते वंडिया आहिनि। खरीदारी सेंटर अञा न खुलिया आहिनि। हे जेको असांजो अन्न आहे इहो असांखा वापारी 1400-1500 रुपया मण था वठनि, बोरीअ ते 2 किलो कंतो था वठनि। ऐं जेको आहे सो कलर महांग आहे, दवाऊं महांगियूं। खरीदारी सेंटर अञा ताईं कोन खुलिया आहिनि। हुकूमत 2000 रुपया ऐलान कयो आहे ऐं हे 1400, 1300, 1500 इते ई रेट आहे। 2 किलो बोरीअ ते कटनि था, साॻियो इहो 1200-1300 जो रेट थो बीहे। असांजी हुकूमत खे अपील आहे ऐं वज़ीर आला सिंध खे अपील आहे त खरीदारी सेंटर हिते खोलिया वञनि ऐं असांखे अन्न जो जेको मुक़ररु थियल रेट आहे उहो मिले। का शइ न आहे। असांजा फसल पिया था दरपदर थियनि, बोरियूं नथियूं मिलनि। 2000 में 1500 वापारी कई वेठा आहिनि। असां ज़ुल्म आहे, ॾिसो था। 2000 गवर्नमेंट अघु कयो आहे, हो 1500 वापारी था ॾियनि। कलर वठण वञे 5000 आख़िर में पोतरो हाई छंडियूं कुले ते खयूं त रुगो ख़र्चनि में पूरायूं आहे छा? रुगो हुकूमत वापारियुनि जो रुगो फ़ाइदो आहे, बाक़ी असां ग़रीबनि जे लाइ का शइ न आहे। कणक जो फसल मुकमिल तौर ते तयारु थी वियो आहे ऐं उहो मुकमिल जेको आहे सो फसल लही वियो आहे। बारदानू जेको आहे सो कोन थो मिले ऐं हुकूमत अन्न ख़रीद नथी करे। उन जे करे वापारी जेके आहिनि ॿिन्ही हथनि सां बघेड़नि वारो कमु कयो आहे। जीअं बघेड़ कंहिं माल मंझि कंहिं ॿकरियुनि खे अची पकिड़े ऐं खाईंदो आहे, वापारनि उहो धंधो शुरू कयो आहे। आबादगारनि खे अन्न ख़रीद कयो ऐं उन्हनि जी बेचैनी ख़तमु कयो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खुराक खाते जा कणक खरीदारीअ जा सेंटर खोले कणक खरीदारी शुरू करे आबादगारनि खे माली नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़, हंङورجا।